दोस्तों हाँ पहिरों नंबर प्रॉब्लम असां सम्झोसीं, उम्मीद आहे त उहो तव्हांखे सम्झ में आईंदो। हाणे हे जेको आहे असांजो चौथो 6 नंबर प्रॉब्लम आहे, उहो जेको 6 नंबर प्रॉब्लम आहे उहो जेको आहे असांजो प्रीवियस जेको प्रोसेस हो उन प्रोसेस जे तहत ई आहे। त चवे थो त ज़रब उपत जो क़ाइदो इस्तेमालु कंदे सिंप्लीफाई कयो। ठीकु आहे दोस्तों, त हाणे चए थो 4/3 होल पावर 5 इंटू 4/3 होल पावर 6 इंटू 4/3 होल पावर 7। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हिन में ॾिसो त असांजो जेको बेस आहे उहो आहे 4/3 आहे। ठीकु आहे दोस्तों, ऐं हिन में जेको असांजो बेस आहे उहो आहे असांजो 4/3 आहे। ठीकु आहे दोस्तों, हिन जो जेको असांजो बेस आहे उहो छा असांजो 4/3 आहे। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हे जेके असांजूं टई जेके नंबर्स गिवन आहिनि असांखे, त उनजो जेको दोस्तों बेस आहे हिन जो बि ॾिसो 4/3 आहे, हिन जो बि जेको आहे दोस्तों 4/3 आहे, हिन जो 4/3 आहे। ठीकु आहे दोस्तों, त हाणे जॾहिं असांजा बेस साॻा हुजनि, ठीकु आहे दोस्तों, जॾहिं असांजा बेस साॻा हुजनि ऐं विच ते छाजी निशानी मिलियल हुजे असांखे ज़रब जी निशानी हुजे, माना बेस असांजा साॻा हुजनि ऐं विच ते जेका निशानी हुजे असांजी ज़रब जी निशानी। हिते दोस्तों ज़रब निशानी आहे, हिते बि ज़रब निशानी आहे। इनखे छा करिणो आहे असांखे मल्टीप्लाई करिणो आहे। हाणे मल्टीप्लाई त करिणो आहे पर उनजा जेके बेसिस असांजा छा आहिनि सेम आहिनि। ठीकु आहे दोस्तों, त हाणे उनखे सिंप्लीफाई करण जो आसान तरीक़ो इहो आहे ऐं जेको आहे सो मल्टीप्लिकेशन जो पहिरियों लाभ इहो चवे थो त जॾहिं असांजा बेस छा हुजनि साॻा हुजनि। ठीकु आहे दोस्तों, जॾहिं बेस साॻा हुजनि त पोइ उन मां को बि असां हिकिड़ो कॉमन खणंदासीं। ठीकु आहे दोस्तों, हाणे हिन टिनी मां असां को बि हिकिड़ो असां 4/3 कॉमन खणंदासीं। ठीकु आहे दोस्तों, ऐं पोइ जेके असांजा पावर्स आहिनि, हिकिड़ो हे पावर आहे दोस्तों, ॿियो हे पावर आहे ऐं टियों हे पावर आहे। ठीकु आहे दोस्तों, त पोइ टई पाण में छा करे छॾंदासीं जोड़ करे छॾंदासीं। ठीकु आहे दोस्तों, त 5 + 6 प्लस जो 7। ठीकु आहे दोस्तों, त 4/3 हाणे 5 × 6 = 11 ऐं 7 घणा थींदा असांजा 18। ठीकु आहे दोस्तों, त हाणे ॾिसो हे छा असांजो आंसर आहे। ठीकु आहे दोस्तों, हाणे वरी हिन ॻाल्हि खे मां रिपीट कयां थो त दोस्तों जॾहिं असांजा बेस साॻा हुजनि, छा हुजनि असांजा बेस साॻा हुजनि, हिते बि ॾिसो 4/3 आहे, हिते बि 4/3 आहे, हिते बि असांजो 4/3 आहे। जॾहिं असांजा बेस साॻा हुजनि त हिते जेको आहे असां मल्टीप्लिकेशन जेको असांजे पहिरियों लाइ आहे उन मुताबिक़ असां बेस को बि हिकिड़ो कॉमन खणंदासीं। पोइ उनजा जेके असांजा हे पावर्स आहिनि, ठीकु आहे दोस्तों, हे जेके असांजा हिन जा पावर्स आहिनि इहे टई पाण में छा करे छॾंदासीं असां जोड़ करे छॾंदासीं। पोइ जेके अचनि उहो छा हूंदो असांजो आंसर हूंदो। उमेदु आहे जी दोस्तों, हे हाणे असांजो जेको प्रॉब्लम आहे उहो असांजो 8 नंबर प्रॉब्लम आहे एक्सरसाइज़ 4.2 जो। ठीकु आहे दोस्तों, त हिन में चवे थो त जेको आहे ज़रब उपत जो क़ाइदो इस्तेमालु कंदे जेको आहे सो सिंप्लीफाई कयो। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हिनखे सिंप्लीफाई असां कीअं कंदासीं अचो ॾिसूं त -1/3 होल पावर 6 इंटू -1/3 होल पावर 5 इंटू -1/3 होल पावर 3। ठीकु आहे दोस्तों, त हिन में चए थो जेको मल्टीप्लिकेशन जो जेको असांजो लॉ आहे उहो इस्तेमालु कंदे हिनखे जेको आहे सो अवां सिंप्लीफाई कयो। ठीकु आहे दोस्तों, हाणे अचो त ॾिसूं मल्टीप्लिकेशन लॉ हिन ते कीअं अप्लाई थींदो। त हाणे दोस्तों हिन में सभ खां पहिरियों असां ॾिसंदासीं बेस छा आहे -1/3 आहे। ठीकु आहे दोस्तों, हिन में जेको असांजो बेस आहे उहो आहे असांजो -1/3 आहे ऐं हिन में जेको असांजो बेस आहे उहो छा असांजो -1/3 आहे। ठीकु आहे दोस्तों, हाणे हिननि टिनी में जेको असांजो बेस आहे दोस्तों उहो छा असांजो साॻियो ई आहे। हाणे जॾहिं बेस साॻियो हुजे त उते असां जेको मल्टीप्लिकेशन जो पहिरियों लॉ आहे उहो अप्लाई कंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तों, हाणे मल्टीप्लिकेशन जेको असांजो पहिरियों लॉ आहे उहो चवंदो आहे त जॾहिं मुख़्तलिफ़ रक़मुनि जा जेको आहे सो बेस साॻिया हुजनि, जॾहिं मुख़्तलिफ़ रक़मुनि जा बेस असांजा साॻिया हुजनि त पोइ जेके असांजा हे पावर्स आहिनि उहे पाण में असां छा कंदा आहियूं जोड़ कंदा आहियूं। हाणे अचो ॾिसूं दोस्तों त इहो कीअं थींदो। हाणे हे जेके असांजा टई बेस आहिनि, ठीकु आहे दोस्तों, हाणे जेके असांजा टई बेस आहिनि इन मां को बि असां हिकिड़ो कॉमन खणंदासीं। हाणे -1/3 दोस्तों असां कॉमन खयोसीं। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हे जेके असांजा टई बेस आहिनि उहे पाण में असां छा कंदासीं जोड़ कंदासीं 6 + 5 प्लस जो 3। ठीकु आहे दोस्तों, त हाणे -1/3 ऐं 6 + 5 11 ऐं 3 जेको असांजा घणा थींदा 14 थींदा। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हिन जो जेको असांजो जवाबु आहे उहो असांजो हे आहे। त हाणे हे जेको असां सॉल्व कयोसीं उहो जेको असांजे मल्टीप्लिकेशन जो पहिरियों लॉ आहे उन जे मुताबिक़ असां हिनखे हल कयो। ठीकु आहे दोस्तों, त हाणे उमेदु आहे त हे जेको प्रॉब्लम आहे तव्हांखे सम्झ में अची वेंदो। जेकॾहिं तव्हांखे सम्झ में नथो अचे त कमेंट में तव्हां पुछी सघो था।